आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आया मुख्तियार जरवार। प्यारा साथियों, इन वीडियो में असा तवां खां पुछंदासीं इंतहाई मालूमाती सवाल ऐं गुज़ारितूं। हर सवाल का पोइ जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 5 सेकंड जो टाइम। त अचो त शुरू करियूं। साथियों, ॿुधायो त औरत मर्द जी कहिड़ी शइ चूसण पसंद कंदी आहे? कॉमन सेंस जो सवाल। जवाब है साथियों दिमाग जो रत। साथियों, ॿुधायो त बरसात जे पानी में कहिड़ो विटामिन हूंदो आहे? जलण नाले जो सवाल आहे। जवाब विटामिन B12। साथियों, ॿुधायो उहा छा आहे जेका समुंड में पैदा थिए थी ऐं असांजे घर में रहे थी? की गुज़ारत आहे? जवाब ॾींदा। जवाब आहे लूण। साथियों, ॿुधायो त कहिड़े जानदार खे पंहिंजे मौत जी अॻु में ई ख़बर हूंदी आहे? कॉमन सेंस जो सवाल। जवाब सराय मौत जे कैदी खे पंहिंजे मौत जी अॻु में ई ख़बर हूंदी आहे। साथियों, ॿुधायो त कहिड़ो जानदार पंहिंजो कंधु मोड़े नथो सघे? जवाब ॾेडर। प्यारा साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना आहिनि? कमेंट में असांखे ज़रूरु ॿुधाइजो ऐं वधीक वीडियो जे लाइ चैनल खे कंदा सब्सक्राइब। दुआउनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।